नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त सिख धर्म वारा हाँ चवंदा आहिनि कि आद सच जुगाद सच हाँ है भी सच होसी थी सच। हाँ त दीदी इन जो अर्थ ॿुधाईंदो? हाँ ॾिसो, हिन जो अर्थ आहे कि जीअं तव्हांखे स्वास्तिक जो ॿुधायोसीं न, स्वास्तिक 4 युगनि में चक्कर काटदा आहिनि। स्वास्तिक में जेका 4 पार्ट आहिनि, अर्थात सृष्टि 4 युगनि में चक्कर थी काटे। त हिन जो मतिलबु आहे कि आदि भी जेको हुयो सतयुग, उहो भी सत्य आहे। पोइ जीअं जीअं चक्कर फिरियो उहो भी सत्य आहे। मतलब ये अनादि चक्र फिरदो ई रहंदो आहे, ये कॾहिं बदलजंदो न आहे। हिकु बार शूट थियो, दुनिया नई खां पुराणी, पुराणी खां नई थींदी रहंदी आहे ऐं उहो ई सभु कुझु थींदो आहे। हीअं न पाण सोचूं भई कुझु बदिले चक्कर में, हिन चक्कर में जेको थियो उहो ॿिए चक्कर में न थिए, न। सभु कुझु जेको फिरे थो उहो ई सच आहे। त हिन सच खे मञी करे पाण अॻियां हलंदा हलूं। जीअं कलयुग खां पोइ सतयुग अचिणो ई आहे, पुराणी दुनिया जो अंत थियणो ई आहे, नई दुनिया वापसि का अचणी ई आहे। त हिन करे चवंदा आहिनि आदि भी सच आहे, जुगाद भी सच आहे, आहे भी है भी सच आहे ऐं होसी भी सच आहे। अच्छा, ठीकु आहे। मतलब हमेशा ईअं चक्र हलंदो रहंदो साॻियो ई। हा, जीअं कई बार कई माण्हू चवंदा आहिनि न कि ये सभु शइ आहे, ये सभु कूड़ आहे, ईअं आहे, परंतु परमात्मा बाप चवंदा आहिनि ये सृष्टि अनादि ठहियल आहे, हिनखे असां कॾहिं बदिले न सघंदा आहियूं। कंहिंजो पार्ट भी हिन सृष्टि ते बदिली न सघंदो आहे। जेको आहे हुनखे सच सम्झी करे परमात्मा जी यादि में हलंदा हलो। भई कंहिं वटि दुख अची वियो त मूंसां गॾु मूंखे दुख छो आयो, ईअं छो थियो। इहे सच आहे कि असां पहिरें जन्म में अहिड़ा कर्म करे आया आहियूं, हिन करे असांखे दुख भोगणो ई आहे। भोगे करे पोइ पाण खे नई सुखनि जी दुनिया में वञिणो ई आहे। दुखनि जी दुनिया अचणी ई आहे, सुखनि जी दुनिया भी अचणी ई आहे। हिन सत्य खे जॾहिं पाण सम्झंदासीं न, त पाण कॾहिं भी जीवन में दुखी न थींदासीं। परमात्मा जी यादि में रही करे हिन दुख जा ॾींहं भी पाण सुख में परिवर्तन करे हलंदा हलूं। अच्छा, हाँ, ठीकु आहे। ठीक है दीदी, थैंक यू। थैंक यू।